रहीम। जीअं त गुज़िश्ता रात मोहतरम बरादरम अमीर अली जमाली साहब के दौड़ जी भरी बाज़ार मां खणी गुम कयो वियो आहे। मां इन कुदे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयां थो ऐं ज़िम्मेदार इदारनि खे दरख़्वास्त कयां थो, हुकूमत पाकिस्तान के, हुकूमत सिंध के ऐं ख़ुसूसी वॾनि इदारनि खे जेके हुकूमतूं हलाइनि था त फ़ौरन अमीर अली जमाली साहब के बाज़ियाब करायो वञे ऐं जंहिं बि एजेंसी जंहिं बि इदारे वटि आहिनि उन्हनि खे उतां वठी उन जे घर पहुचायो वञे। उनजी फैमिली परेशान आहे, उनखे पंहिंजी फैमिली में पहुचायो वञे। जे न त पोइ अॼु हिकिड़ो अमीर अली आहे, सुभाणे कई अमीर अली निकिरी पवंदा ऐं मसाइल पैदा थी सघनि था। मां ज़िम्मेदार इदारनि खे गुज़ारिश थो कयां कि ही हिकिड़ो जमहूरी मुल्क आहे। असांजे हिन जमहूरी मुल्क में